जिन्हें कम खबर डालूं हैदराबाद मरकज़ी तंज़ीम राॼपर برادري हैदराबाद डिवीज़न उहिदेदारनि पारां गॾजाणी रखी वई, जंहिं में हैदराबाद डिवीज़न सदर साजन अली राॼपर, जनरल सेक्रेटरी शहबाद अली राॼपर ऐं संदसि साथी बाबर अली राॼपर, मोहम्मद बख्श राॼपर, डॉक्टर शफ़क़त अली राॼपर, असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर रियाज़ अली राॼपर, मंज़ूर अली राॼपर, काज़िम अली राॼपर, नौमान अली राॼपर, मुख़्तियार अली राॼपर ऐं ॿियनि मेंबरनि पिणु शिरकत कई। जिते मरकज़ी तंज़ीम राॼपर برادري पाकिस्तान खे मज़बूत करण लाइ वीचार वंडिया विया। 13 अक्टूबर ते उहिदेदारनि ऐं मेंबरनि जी गॾजाणी रखी वई, जंहिं में हैदराबाद डिवीज़न जा उहिदेदार चूंडिया वेंदा। जिन्हनि असांखे रिपोर्ट ॾिया आहिनि हैदराबाद खां गुलाम कादर राॼपर। वधीक न्यूज़ ॾिसण लाइ ॾिसंदा रहो जियो राॼपर।